सही करण नामे खाना ले हली वनी वाह बिन का तंदो गुरु बोलन कोन दा संगल वाह बिन का तंदो वठन हराम वाह भी पलीता चो कोन दा ईमान हुजे हां लफ्ज अन्या घणो कढो वाह भी पलीता छो पलीता बुधो ये खुदा जो कसम मां उन्हें नीर जा किताब पढ़या भी जेके गुस्ताखियूं कयूं थन अल्लाह जो कसम खुदा जे घर में बैठो असा जे लिंग था रखा अल्लाह वाह भी गुस्ताख वाह भी बच्चू खुदा असा के मस्जिदूं कचड़ियूं यूं सादियूं असा के कबूल असा के वाह भी जो पैसो कबूल कोने हथ मथे खणी जो जी बचन मा वचो वाह भी जो पैसो असा के खपे ही कोन छाला वाह भी पैसो वठो असी उसते नमाज पढ़नासी करीम जो सजदो गप में कनासी हजरत पीर से रोजे वारो बादशाह रहमतुल्लाह अलैहि रोजे धड़ी पीर बागारी सही वारो जो वडो मीर वसो मस्जिद हुई कच्ची अगे मस्जिदों कच्चियूं ईमान पक्का हाणे ईमान कच्चा थी हर लोग मस्जिदों पक्कियूं करो सो पंजन का पैसो वठो बहादुर का पैसे वठण जी कहिड़ी जरूरत आहे ॿुधो पीर से रोजे वारे के खलीफे लुकमान जो सही मीर वसो ॾाढो गप थी वई आहे जगह ही काने नमाज किथे पढ़ो पाण फरमायो अज असी अल्लाह जी वो गप में सजदो कंदासीं ऐ फरमायो मदीने में मीर वसियो सजी मस्जिद नबवी वसी गप थी वई अबू बकर सिद्दीक अर्ज कयो हबीब अज मदीने जे मस्जिद में गप्पा कीअं नमाज पढ़ंदासीं पाण फरमायो अज गप में पंहिंजे करीम जो सजदो कंदासीं हज़रत पीर से रोज़े वारे चयो असीं बे गप में सजदो कंदासीं हेॾो पीर पागारो हेॾी मुरीदी हेॾा माण्हू हेतिरी गुलामी पीर से नमाज पढ़ाई सजदो कयो गप में जो सजदो कयो ॾाढी मुबारक में मिट्टी लगी वई ॾाढी मुबारक में गप लगी वई सलाम वराए ॾाढीअ खे साफ़ कोन कयो चयो मुंहिंजा वाला तुंहिंजा एहसान जो अॼु मूं मदीने जे मीर जे सुन्नत खे ज़िंदा कयो आहे असांजा पंहिंजा सुन्नी अमीर आहिनि इंशाअल्लाह ताला तई आस्ते आस्ते भला जी साल में नती मस्जिद ठहे 2 साल लॻनि 3 लॻनि 4 लॻनि 5 लॻनि 6 लॻनि पर वहाबी खां न वठो वहाबी जी एतिरी त न हो सका जो असांजे साईं अमीर मोहम्मद शाह अमीनानी वारे जो उस्ताद साईं मौलाना मोहम्मद हाशिम अंसारी दादू वारो पहिरियां दादू में पढ़ाई में नवाब शाह वारो दादू में बि साईं पढ़ायो साईं मोहम्मद हाशिम खे नबी साईं जी ज़ियारत हर रोज़ थींदी हुई हर रोज़ ज़ियारत थींदी हुई रावलपिंडी जो मौलवी गुलाम खान शैतान ओ गुलाम शैतान आयो वॾो नालो असांजा माण्हू नालो उन्हनि जो जंहिंजो कंहिंखे न मञे वॾो आलम आहे कंहिंखे मञे ई कोन इल्म भला इल्म जी ख़बर न आहे कि साईं खे मञे ई कोन हू बि अहिड़ो हो कंहिंखे मञे थो कोन हो ज़िद्दी कॾ हवा ज़िद्दी हो त मशहूर थी मोहम्मद हाशिम साईं चयो वॾो मुल्लो जनवाला जामिया मस्जिद जे मथां कुर्सी रखी ॿुधां ते रावलपिंडी वारो मुल्लो चवे छा थो तकरीर ॿुधई हुन तकरीर कई साईं मोहम्मद हाशिम तकरीर ॿुधी थोरी ॿुधई वणेसि कान छो त आशिक़नि खे गुस्ताखनि जी तकरीर किथां वणंदी तकरीर वणेसि कान साईं लही आयो रात जो इरादो होसि त वुज़ू करे सलाह शरीफ़ पढ़ी सुम्हां साईं महिरबानी कंदा ज़ियारत बंदि थी वेसी हिकिड़ो ॾींहुं ॿियो कई ॾींहं महिरबानी न थी आखिर पाए पंद बिचीअ में अंगण जे बेअचन अब गुड़े बचायूं ढकड़ थी ढकजन दौड़े लक हुजन अब माफियूं ने जल में धरा अख में लुटा में हुनई ख्वाब में मदीने जा साईं आया इमाम हसन आयो इमाम हुसैन आयो इमाम हसन हुसैन नाना
मोहम्मद हाशिम वहाबिन जो तकरीर छो ॿुधई साईं फरमायो ॼाणी कोन ॿुधी हुई कभी वहाबिन जी तकरीर ॿुधण ते ज़ियारत बंद कराए सो हेड़ी मस्जिद जेका 7 सालन से हलंदी 200 साल हले 300 साल उन में वहाबी जो पैसो लॻल हुजे उन में सरकार कदम कोन रखंदा ही किताब जो और इहो इन मौजूद जे तबलीगी जेके चवनि कलमा पढ़ो नमाज रोजा रखो जन्नत ज़कात दो जन्नत हज करो जन्नत हमें चंदा दो जन्नत रायवेड चलो जन्नत जन्नत टिकेटू खे वेठा जन्नत जन्नत वडन आलम नबी करे कोन थियो जो मोला जन्नत ॾिजा हे एतिरा वॾा थिया जन्नत 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 इमाम अहमद रज़ा चंगी दांगी मिलन साईं जो इमाम मुतां के सिद्धो तो गया जो तुझको और जन्नत से क्या मतलब है नजदी दूर हो क्योंकि हम रसूलुल्लाह